जी। साहड़ धारा सुहिणी अधोती आहे, कुंडियूं जो काहे पासे तहीं पाक थिए। शाह लतीफ़ थो चए त साहड़ खां सिवा, पंहिंजे महबूब खां सवा सुहिणी त अधोती आहे, धोतल ई न आहे, पाक बि न आहे। उहा तॾहिं थी धोतल हुजे, सुठी हुजे, पाक हुजे, जॾहिं उहा पंहिंजे महबूब सां मेहार सां मिले थी। साहड़ धारा सुहिणी अधोती आहे, कुंडियूं जो काहे, मेहार कुंडियूं मेहियूं काहींदो, कुंडियूं जो काहे पासे तहीं पाक थिए। साहड़ धारा सुहिणी निसूरी नापाक, हुजे खीर प्याग पासे तहीं पाक थी। लतीफ़ वटि तसवुर इहो आहे, तोड़े जो सुहिणी हिकु परिणियल औरत हुई, कंहिं ॿिए ॾम सां परिणियल हुई, पर उहा पंहिंजे महबूब मेहार सां जॾहिं मिले थी त लतीफ़ वटि उहो ई असुल रिश्तो उहो आहे। बाक़ी हू त सिर्फ़ु जिस्मानी रिश्तो आहे, ऐं रूह जो रिश्तो, दिलि जो रिश्तो, ऐं पाक पवित्र रिश्तो उहो आहे जेको उन मेहार सां आहे। ॾम सी जुसो ज़ाहिरा मन मेहार सी मेड़, सा नदी भाए नेड़ जंहिंखे सिक साड़े। ॾम सी जुसो ज़ाहिरा, ॾम सी जेको जुसो आहे, जेको मेलाप आहे, उहो त ज़ाहिरी आहे, हिकिड़ो दुनियावी। मन मेहार सी मेड़, मन त उनजो मेहार सां थो मिले। सा नदी भाए नेड़, उन जे लाइ नदी जेको वॾी आहे, सिंधु नदी दरिया जेको आहे, उहा उन जे लाइ हिकिड़ी विख जे बराबरि आहे। उहा ईअं थी विख टपी महबूब सां मिले ॼण का विख हुजे। जिनखे इश्क उसाट से वाहड़ भाइनि विखड़ी, जिनखे इश्क जी हिकिड़ी आग लॻल हूंदी आहे, जिनखे इश्क पाण गाइड कंदो आहे त काॾे हले। माण्हूअ जी के माण्हू ऐं वस में छा आहे, उनखे इश्क जो जज़्बो ई थिके पर पार पहुचाए थो। हिकिड़ा आम नंढड़ा माण्हू ॾिसण में सन्हड़ा सीपकड़ा, उन्हनि खे इश्क गाइड करे थो, उन्हनि खे इश्क उन्हनि मां हिकिड़ी ताक़त थो पैदा करे, ऐं उहा ताक़त अहिड़ी थी थिए जो उहे जबल झागे था वञनि, उहे नदियूं समुंड तरी था वञनि, उहे डूंगर ॾारे था वञनि, उहे घणो कुझु करे था वञनि, सिर्फ़ु उन जे करे जो उन्हनि जे पुठियां हिकिड़ो इश्क जो तमामु लाज़वाल ऐं ताक़तवर जज़्बो कार फ़र्म आहे, जीअं सुहिणीअ जे पुठियां पियो। उहा सुहिणी जॾहिं पोइ मरे, हिन दुनिया मां वञे थी ऐं उन लहरुनि में लुड़ी थी वञे, त लतीफ़ उन जो पस मंज़र ईअं थो चिटे त कांधी कंग थियासि। उन जा कांधी जेके थींदा आहिनि, कंध ॾियण वारा, कुल्हो ॾियण वारा, कांधी कंग थियासि, वहण जनाज़ो सुहिणी, हीउ जेको वहकुरो आहे इहो जनाज़ो थी वियो। कांधी कंग थियासि, वहण जनाज़ो सुहिणीअ, बघा जे ॿेटनि ते कुल्हा तिन ॾिनासि। जेके बघा वेठा हूंदा आहिनि किनारनि ते, उन्हनि कुल्हा ॾिनसि। कांधी कंग थियासि, वहण जनाज़ो सुहिणीअ, बघा जे ॿेटनि ते कुल्हा तिन ॾिनासि। अखें मलक ॾिठासि, अखियुनि त वञी फ़रिश्ता ॾिठा, ॿिए जहान में पहुची वई, त बि मन कांठो मेहार ॾे। पोइ बि उनजो मन जेको दिलि हुई, उनजो रूह हुयो, उहो मेहार जो मुतलाशी हो, मेहार खे तलाशींदो रहियो, ऐं उनजे सिक में ई हर वक़्तु हुयो। इन्हनि सभिनी दास्ताननि सां लतीफ़ असांखे हिकु उहो उन जहान में थो वठी हले, जेको जहान वाक़ई इश्क जे सफ़र खां पोइ उन जी मंज़िल मिले थी। ऐं इश्क जेसी ताईं तव्हांजे पुठियां कार फ़र्मा न आहे, तव्हां हिन जग में जग जहिड़ा आहियो, उन में का एॾी वॾी ॻाल्हि न आहे। लतीफ़ हिकिड़ी ट्रेनिंग बि थो ॾिए, हिकिड़ी तरबियत बि थो ॾिए त तव्हां हिकिड़ा वॾा इंसानी आला आदर्श खणी, वॾा मक़सद खणी, इश्क खे सरवाण बणाए, अॻवान बणाए, उन जे पुठियां पंधु कंदे कंदे हली वॾी मंज़िल माणियो।